अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। सरे नारंगी उतां वरितियूं ने खोड़ो लॻो पिया, घणे किलो मिलियो आहे? 40 रुपए किलो मिलियो आहे, ग़रीबनि लाइ सही आहे। शहर में महांगा नहीं, शहर में घणे किलो थी हले? शहर में तकरीबन 70-80 आहे। 70-80 रुपयो? हाँ, हिते 40 रुपए, माना वॾो फ़ाइदो आहे। ग़रीबनि लाइ फ़ाइदो आहे। तव्हां घणी वरितियूं साईं? मां ग़रीब आहे साईं, मां किलो वरितो। बचनि जे लाइ किलो सही आहे, तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। सही सही, वॾी महिरबानी साईं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं नारंगियुनि जो खोड़ो लॻो पियो आहे माशाल्लाह। ही ठुल शहर में माना हिकिड़ी सरगोदा खां आया हिन लाइ सवात खां सरगोदा खां घणे किलो ॾिए थो? 40। शहर में घणे थी हले? वाह वाह, माना फ़ाइदो आहे, आवाम जो फ़ाइदो। तमामु बहितरीनु। नाज़रीन, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो सरगोदा खां हीअ ट्रक भरे आयो आहे जेको आहे सो नारंगियुनि जी। उर्दू में इनखे किनू भी चइबो आहे, पर सिंधी में असां नारंगियूं चऊं था। हीअ ठुल शहर जे अंदरि जंगल मोड़ ऐं रियाज़ चौक जे विच ते हे माना खोड़ो लॻो पियो आहे। 40 रुपया किलो, तमामु बहितरीनु मौक़ियो। इहा ई नारंगी शहर में तव्हांखे 80 रुपए मिलंदी, पर हिते 40 रुपया। 40 रुपया पता है किलो चेकिंग में खाई ना माली पर जो बापा का दोस्त हां माल सजो पिया ना।